यहाँ पे ठीक है। प्रोग्राम मिरर में मां सोनी पारस ऐं अॼु असां मौजूदु आहियूं सिविल अस्पताल कराची में। ॼाणण जी कोशिशि कंदासीं त मरीज़नि सां कहिड़ा मसइला आहिनि ऐं परे परे खां जेके ॾूराहनि इलाइक़नि खां मरीज़ हिते अचनि था उन्हनि सां कहिड़ी वेदन थिए थी, कहिड़ियूं परेशानियूं उन्हनि जूं आहिनि ऐं उनखां पोइ डॉक्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, मरीज़नि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, सूरत हाल बाबति ॼाणण जी कोशिशि कंदासीं त जेके असां वटि दाह रिपोर्ट थियूं आहिनि, जेके असां वटि शिकायतूं रिपोर्ट थियूं आहिनि, उन हवाले सां असां अॼु सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं। अचो त ॾिसूं था कहिड़ी सूरत हाल आहे, मरीज़नि सां बि ॻाल्हाईंदासीं, डॉक्टरनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं ॾिसंदासीं त छा सूरत हाल सिविल अस्पताल कराची जी आहे। हीअ तव्हां ॾिसंदा हूंदो मरीज़ हिते मौजूदु आहिनि, के त घणे वक़्त खां बि मौजूदु हूंदा ऐं हीअ ॾिसंदा हूंदो हीअ बि मौजूदु आहिनि। ख़बर नाहे त कहिड़े तकलीफ़ में हिननि जो माइट मिट ॿार बचो हिते आहे ऐं हिननि सां ॻाल्हाईंदासीं। किस सिलसिले में आप यहाँ पर हैं? छोटे भाई का कान का ऑपरेशन है। कब से हैं यहाँ पे? 3 दिन हो गए। 3 दिन? 3 दिन से फिर क्या हुआ, इलाज कोई हो रहा है? इलाज तो हो रहा है, इंजेक्शन लगा रहे हैं, सब ऑपरेशन सब हो गया। चले ठीक है। ऐं ज़ाहिर माण्हुनि खे हिकिड़ो पंहिंजो बि हिकिड़ो अंदर में डपु हूंदो आहे त असां जेकॾहिं को ॻाल्हि का खोले विधीसीं त असां लाइ मसइलो न थिए, छो त असांजा माण्हू हिते एडमिट आहिनि ऐं परेशान आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदो औरतूं मर्द ऐं कहिड़ी रीति हिते सुता पिया आहिनि ऐं हिननि जो को पुछण वारो कोन्हे। हिननि सां कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ियूं परेशानियूं आहिनि ऐं हीउ भाउ कुझु चवणु चाहे पियो। मां चाहींदसि, हा बाबा छा था चओ? हिते मुंहिंजी कज़न अॼु बीमार थी पिया, असां हुनखे अॼु खणी आया आहियूं, एडमिट करायो आहे। हिते पाणी जी सहूलियत थोरी न आहे, पाणी जी सहूलियत हुजणु खपे, वॉशरूम वग़ैरह जी सहूलियत हुजणु खपे, उहा सहूलियत न आहे हिते। अच्छा, हिते जेके बाथरूम आहिनि उहे कीअं आहिनि? बाथरूम बि सही न आहिनि ऐं पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे। पाणी जी सहूलियत आहे न, बिल्कुलु गरम पाणी आहे, कंहिंखे वणे ई नथो। तव्हां केतिरनि ॾींहंनि खां आहियो या अॼु आया आहियो? अॼु आहियूं, अॼु इहे ॾिठो आहे त असांखे दिल्ली नथी थिए हिते रहण जी, असां वेंदा त एंडस हॉस्पिटल। अच्छा, डॉक्टरनि जो कीअं आहे भला रवैयो? डॉक्टरनि जो असां रवैयो ॾिठो न, अंदरि छॾनि कोन था, छॾींदा त असां पोइ ॾिसंदासीं। अच्छा, तव्हां पंहिंजे पेशेंट सां उहो केरु आहे अंदरि? मुंहिंजी भेण आहे। उन सां मिलणु ॾिनो अथनि? न, मिलण बि नथा छॾनि न, चवनि था टाइम न आहे। चवनि था टाइम न आहे, पोइ मुलाक़ात जो जेको वक़्तु आहे उहो कहिड़ो आहे? उहो अलाए कहिड़ो, असांखे ख़बर न, चवनि था 3 खां वठी 5 बजे ताणी आहे। उन विच में बि नथा मिलणु ॾियनि? उन विच में मिलणु छॾनि था, पर असां आयासीं, असांखे चयो असांखे ख़बर न आहे, असांखे हाणे मिलणु छॾियो, चवंदा न छॾींदासीं मिलणु। पोइ तव्हां छा चवणु चाहींदो इस्पताल जी इंतिज़ामिया खे? असां इहो ई चवणु चाहींदा, असां एंडस हॉस्पिटल वेंदासीं, हिते न पाणी जी सहूलियत, न वॉशरूम जी सहूलियत आहे, छा फ़ाइदो हिते रहण जो? न सुम्हण जी सहूलियत आहे, कोई आहे ई न कुझु। ॾिसो था तव्हां पाण सुम्हिया कीअं पिया आहिनि माण्हू। ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां भाउ जी ॻाल्हि ॿुधी, परेशानी त ज़ाहिर आहे। ही उहे वॉशरूम आहिनि जेके इस्तेमालु थियनि था ऐं हिननि जी जेका सूरत हाल आहे तव्हां ॾिसंदा हूंदो त केॾी ख़राबु आहे ऐं 10 रुपया हिननि खां वरिता वञनि था। जी अच्छा, आप 10 रुपये लेते हैं वॉशरूम के? 5 रुपये लेते हैं करने का। 5 रुपया पर ही सरकारी अस्पताल आहे न? सरकारी मस्जिद जान मां ॻाल्हाए थो, ही मस्जिद जान बाबा, हिन में 5 रुपया वठूं त तंहिंमें मोटरनि जो कमु थिए थो, पाणी जो सॼो कमु थिए थो, मस्जिद जा कुझु हिसा आहिनि उनजी सफ़ाई थिए थी, हिन जी सफ़ाई थिए थी। मां सम्झे, हिन में 5 रुपया वठी असां पंहिंजी सॼो उहो तव्हां इस्पताल इंतिज़ामिया खां छो था वठो? असांखे थोरी मस्जिद जा आहिनि, मस्जिद इंतिज़ामिया सेवल में न ईंदी। न ॾिसो न, इस्पताल इंतिज़ामिया आहे उन्हनि खां वठी, छो त सरकारी अस्पताल आहे। ॻाल्हि इहा आहे की ही सरकारी अस्पताल आहे बराबरि, लेकिन ही मस्जिद जा बाथरूम आहिनि। न तव्हां सही था चओ, पर परे परे खां ॻोठनि खां माण्हू अचनि था वीचारा। सॼो ॾींहुं उन जो गंदगी सफ़ा करूं था 5 रुपये में। असां पंहिंजे पेट जो गुज़र करण लाइ करे सॼो ॾींहुं सफ़ाइयूं करूं 5 रुपये में। इन जूं किनियूं, इन जो टेम्पर, इन जा हर चीज़ुनि जी सफ़ाइयूं असां पंहिंजे गवर्नमेंट कोई नथी। सरकारी जेके स्वीपर आहिनि उहे किथे आहिनि? हू न आहिनि, हिते नथा अचनि, हू वार्डन में हूंदा आहिनि। बाबा सरकारी स्वीपर सरकार खां वञी पुछो, सिविल अस्पताल वारनि खां, असांखां छो पुछो अथई? जी बाबा वकालत करियो था सिस्टर। 10 रुपया 20 रुपया व्यंजन अंदर हलो, हालत ॾिसो वरी 20 रुपया लिखल पियो आहे। 20 रुपया मरीज़ ज़्यादा बीमार है था कनि, ज़्यादा बीमार है था कनि। और लाइन में हीअं बीठा, पेटनि में हथ विझो, में हथ विझो बीठा, इन करे त गुर्दे जी बीमारी सभु हिन जे बाथरूम जे करे थियनि था। हुन पासे हलो, हुन पासे एमरजेंसी हलो।
असल ॻाल्हि इहा आहे त जेके सरकारी स्वीपर आहिनि छो त सरकारी अस्पताल आहे उन लाइ तव्हां छा कयो आहे? असां कुझु लाइ हिते अचनि ई नथा। उन लाइ छो नथा गोड़ कयो? पोइ अचनि त असां कीअं गोड़ कयूं? असां त मस्जिद जे तरफ़ां आहियूं न बाबा। बिल्कुलु तव्हां हेॾे नेक कम जे लाइ वेठा आहियो। अब आऊं तव्हांखे ॿुधायां मोटरूं पाणी जो जेतिरो बि बाबा ॻाल्हि ॿुध, तव्हांजा गोमुट बि असां सफ़ा करूं था। अवां ज़्यादा बीमारी ॾींदा माण्हू खे, माण्हू लाइन में बीठा आहिनि 20-20 मैडम जेके बीमार मरीज़ जेकॾहिं आहे न उनखे पेशाब जी तकलीफ़ आहे, मरीज़ खे पेशाब जी तकलीफ़ आहे, उनखे 5-5 मिंट में पेशाब लॻे थो। हर टाइम हर दफ़े 5-5 रुपया 10 रुपया वठनि था, हर चकर 5 रुपया। हाणे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मरीज़ आहे 5 मिंट में उनखे लॻे थो, उहो हिते बीठो ई बीठो आहे, उन में मिस्किन जी हालत इहा आहे, 5 रुपया हू किथां ॾींदो? हिकिड़े चकर वञे चलो ठीकु आहे, चङो भलो आहे, उनखे हर 3-4 कलाकनि खां पोइ पेशाब लॻे थो, पर मरीज़ आहे उनखे हर 5-10 मिंट में यूरियो निमाज़ जे लाइ वज़ू कंदा आहियूं त बि पैसा वठंदा आहिनि। छो आहे इंतिज़ामिया खां सरकारी स्वीपर किथे आहिनि? असां इहो पुछूं कंहिंखां पुछूं? ॿुधाइण लाइ ही बदमाशी कंदा, कुर्सी ते वेठो को सामान रखी करण वञ न, सामान बोतल पानी मैं तेरे बाप का नौकर हूँ, ये जवाब ॾींदा। बदतमीज़ी तमामु घणी कनि था। उस कोटे वाला जरा पैसा मांग रहा है, बोला खर्चा मचा तो फिर छोड़ेगा अंदर। तव्हां बि थोरो सरकारी माना इन्हनि खे चओ त बाबा असांखे जेको आहे सरकारी स्वीपर ॾियो, तव्हांजो कमु ॾाढो भलो आहे, मस्जिदुनि लाइ तव्हां वेठा आहियो, भलारो कमु आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं, पर ही ग़रीब माण्हू आहिनि वीचारा। हिकिड़ी ॻाल्हि अम्मा हीअ आहे की असां सॼो ॾींहुं हिते सफ़ाई, शाम जो 300-400 रुपया असां पंहिंजे बचनि लाइ खणी वञूं, सही आहे न? हा, बाक़ी हिते जो कमु कराइणो, मस्जिद जो कमु कराइणो, पाणी जो कमु कराइणो, बाबा ॻाल्हि ॿुध, ग़लति बयानी न, जेकी हक़ आहे उहा ॻाल्हि कयां। हाणे असां त स्वीपर ॾे, असां हिनखे अगरि टेम ते खोलियूं मस्जिद जा, सम्झे, त पोइ हीअ किथे वेंदा? 5000 रुपया का मामूली ॻाल्हि आहे। हींअर बि तूं कैश ॻणाए नी, हिनखे मुलो माण्हू मस्जिद ते हथ रखाईं 5000 कैश वधीक हूंदी, पोइ छाजी गंदगी 5000 गंदगी असां सफ़ा करूं था करे जा खणे थो 500 फलाणे जा खणे थो, न ग़लति आहे। हिते हिन सिविल अस्पताल कार्ड ॾिनो या तव्हांजो हिते को आहे ज़लील? केरु दाख़िल? मुंहिंजो पुटु दाख़िल आहे। छा थियो अथसि? उनजे गले में ख़राबी आहे। केॾा परेशान आहिनि माण्हू, जॾहिं त सरकारी अस्पताल में सरकारी स्वीपर हुजणु लाज़मी आहिनि ऐं उन्हनि जी ड्यूटी आहे, न हिननि जी न हिननि जी, न मुंहिंजी न तव्हांजी। सरकारी अस्पतालुनि में सरकारी स्वीपरनि जो हुजणु लाज़मी आहे। मसइलो इहो आहे, हिननि जी ज़ाहिर आहे पाण में जेका हींअर तव्हां ॾंद चक ॿुधो पिया, इन में ही ॿई ॾोहारी न आहिनि। सरकार आहे, हुकूमत आहे, उनखे सोचणु घुरिजे त सरकारी अस्पताल में सरकारी स्वीपर हुजणु लाज़मी आहिनि। अॻिते बि हलूं था, ॾिसूं था अञा केतिरी बाहि माण्हुनि जी दिलनि में आहे। 5 साल थी विया आहिनि, हाणे टाइम ॾियनि था, कॾहिं 1 महीने खां बाद, कॾहिं ॿ। छा थियो आहे तुंहिंजे भाउ खे? गुर्दनि में पथरी आहे। पोइ इलाजु हलेसि पियो? जी हा, इलाजु हाणे हलेसि थो, ऐं 2 साल थी विया आहिनि असां हिते बि आहियूं। 2 सालनि खां हिते आहियो? रहंदा किथे आहियो? हिते ई, हिते बाग़ में सुम्हंदा आहियो? जी। 2 सालनि खां? जी। 2 सालनि खां ही हिते बाग़ में सुम्हंदा आहिनि। पोइ खाधो पीतो? खाधो पीतो हिते खाईंदे। अस्पताल मां हितां वठंदा आहियो? जी। पोइ ॾुखियाई कान थींदी आहे? ॾुखियाई थींदी आहे न। पोइ 2 सालनि 2 ॾींहंनि खां पोइ केॾांहुं वेंदा आहियो मींहुं पवंदो आहे त? हिते अस्पताल छपरो आहे, हिते सुम्हंदा आहियूं। हिते सुम्हंदा आहियो? जी। ॾाढी गणतीअ वारी ॻाल्हि आहे। ऐं छा था चवनि तव्हांजे भाउ लाइ? हाणे टाइम ॾिनो अथनि 12 महीना। अञा 12 महीना ॿिया? साल? जी। अञा हिकिड़ो साल ॿियो लॻंदो। तेसी ताईं छा थींदो? खोले दरवाज़ा। सबसे बात करनी है ना, हमारी डॉक्टर से बात करनी। लेकिन ये चीज़ों का हमें अलाउ नहीं है। अलाउ नहीं है? क्यों अलाउ नहीं है? इसके लिए हमें, अब ये तो आप गलत कर रहे हो। नहीं। इसके लिए हमें डीएमएस साहब बोलेगा। क्या आप पेशेंट नहीं मिलने दे रहे? ये मिलने का टाइमिंग है ना मैडम, ये बराबर में कंट्रोल रूम में आप चले जाएं, वहाँ पर बिल्कुल बैठे ये कंट्रोल रूम बराबर। त मिलण बि कोन था ॾियनि, अंदरि बि नथा वञनि ॾियनि, पर असां ॾिसूं था इन जे लाइ असां हल कहिड़ो कढी सघूं था।
असांखे कीअं छॾींदा अंदरि तव्हां न्यूज़ वारनि खे नथा छॾनि तव्हां चओ पिया असांखे छॾींदा तव्हां असांखे नथा छॾनि तव्हांजे न्यूज़ वारा तव्हांखे छॾणु खपे न उन्हनि खे असांखां त हिकिड़ी इनसिक्योरिटी आहे न उन्हनि खे त को मसइलो न थी वञे मसइलो त न थी वञे पर को असांजा त पेशेंट आहिनि पर इहो तरीक़ो त न तव्हां ॾिसो तव्हांखे छॾणु खपे तव्हां ग़लति बयानी त न कंदव न इन करे तव्हांखे त छॾियो वञे चलो असां त बाबा पोला तो पदरा थींदन न। सर अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? अंदर जाना है, डॉक्टरों से बात करनी है। जी सर। बंद करें। हाँ बंद कर दिया। पहले आप डीएमएस साहब से इन्फॉर्म वो लें। हाँ। इजाज़त वो इजाज़त बैठे हुए ठीक है, बस बात इतनी और क्या। सर हैं उन्होंने कहा है सर बैठे। रोहन पे गया अभी उन्होंने कहा बैठे हुए इमरजेंसी के पास रोहन पे गया मैडम। भाई इनके लिए तो हमें डीएमएस साहब बोलेगा ना कि अंदर मीडिया को जाने दो, क्योंकि अंदर का अलाउ नहीं होता है, सही है ना। उसके लिए हमें डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट साहब ऑर्डर इनको देगा, जहाँ बंदा अपना भेजेगा हम छोड़ देंगे, हमें कोई इतराज़ थोड़ी है, ठीक है। आप सुन ही नहीं रहे ना बेटा, देखो हमें अलाउ नहीं होता है इस चीज़ का, ठीक है ना। हम यहाँ पर है, आप क्या करने आ रहे हो? क्या करने आ रहे हैं कि हमें इजाज़त नहीं है ये तो बताएं। मरीजों से बात करेंगे, डॉक्टरों से बात करेंगे। एक मिनट भाई रुके, आप रुके, मैं अपने आरएमओ को इतला दूँ फिर उसके बाद। आया आहियूं ख़बर चार वठण त असांजा जेके ही मासूम जेके ॻोठनि खां अचनि था सालनि जा साल, जीअं हिन नंढड़े ॿुधायो 2 सालनि खां असां हिते बाग़ में रहूं था। तोड़े जो हाणे 2-3 ॾींहं अॻु मींहुं बि वसे पियो, मींहं वारी सूरत हाल में भी हिते रहनि पिया, पर असां का अहिड़ी हिते का ख़बर त कोन करणु आहियूं, को अहिड़ो मसइलो त असां क्रिएट करणु कोन आया आहियूं जो असांखे ही अंदरि न पिया वञणु ॾियनि। इहा सूरत हाल आहे जंहिंजे करे असां मीडिया खे ही एॾो परेशान करे सघनि था त आम माण्हूअ खे केॾो परेशान कंदा। सरकारी अस्पतालूं हर माण्हूअ लाइ उन्हनि जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। बाबा कहाँ मिल रहे हैं, वो किधर हैं बताएं। वहाँ नहीं है, राउंड पे गए। नाज़रीन हिन सिक्योरिटी अहलकार सां लाॻीतो बहस कंदा रहियासीं ऐं अंदरि वञण जी मोकल वठंदा रहियासीं, पर हू असांखे लाॻीतो इंतिज़ामिया जो हवालो ॾींदो रहियो, जॾहिं त इंतिज़ामिया असांखे ॾिसी पंहिंजी सीटुनि ताईं गुम थी वई। असांजे हलंदड़ बहस वक़्तु ई डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर वॾे मज़े सां अंदरि हलियो वियो बिना कंहिं मोकल जे, ऐं जंहिंजे लाइ 1 सेकेंड अंदरि गेट पिणु खोलियो वियो। डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर कीअं असां कोन वञणु ॾिसे, मीडिया का हमें अलाउ नहीं होता है ना। तुसां मीडिया ले आओ न तनी ता को नहीं पे छोड़ते। हां गंद नहीं करें। असांखे लाॻीतो गेट ते रोके रखणु इन ॻाल्हि जी पक ॾिए थो त अंदरि कुझु अहिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे जेको अवाम ऐं मीडिया खां ॻुझो रखियो थो वञे। इन समूरी सूरत हाल केतिरा ई सवाल उभारिया। वॾनि उहिदनि ते आहिनि, 1 सेकेंड में उन्हनि जे लाइ दरवाज़ो खोलियो वियो ऐं उहो वियो, पर असां हिते बीठा आहियूं छो त हुननि जो मान बि आहे, हुननि जो शान बि आहे, हुननि जी इज़त बि आहे, ऐं असां जेको आम माण्हूअ जे लाइ आवाज़ उथारियूं था या गोड़ कयूं था इन जो मतिलबु त असां कंहिं खाते में ई नथा अचूं। इहा सूरत हाल सोचण जहिड़ी आहे। तो भेण खे ॾिसी तालो लॻायो, तुंहिंजो दर खुलियल हो, धिको ॾेई अची पिया सघूं असां। असांखे अलाउ न आहे त हाणे कीअं ॿुधायूं तव्हांखे। डॉक्टर साहब कह रहे परवेज़ को भेजो। अब बताओ परवेज़ कौन है? ही छा आहे पर्ची भले दी बाबा ॾिस। असां मीडिया जेका आहियूं ज़ाहिर आहे असां हिकिड़ा अवाम जा मसइला हाईलाइट करणु आया आहियूं हिते, पर जेकॾहिं असां सां हीअ सूरत हाल आहे त ही ग़रीब ॻोठनि खां परे परे खां हिते अचनि था, को मिठीअ खां, को उमरकोट खां, को टंडो अलायार खां, को ठठे खां, परे परे खां हिते अचनि था। हिननि सां ई केॾी वेदन कंदा हूंदा। तमामु घणो इहो सोचण जो सुवालु आहे त हिननि खां ऐं ॿियो 10-10 रुपया बाथरूम लाइ वॉशरूम लाइ वरिता वञनि था मस्जिद जे नाले ते। केॾी न ग़लति ॻाल्हि आहे, सोचण जी ॻाल्हि आहे। ऐं उन जे लाइ उहा ई ॻाल्हि जेका हुते पाण कईसीं त सरकारी स्वीपर किथे आहिनि, सरकारी स्वीपर किथे आहिनि, उन्हनि जो को अतो पतो कोन्हे। हादसनि वारो जेको शोबो हूंदो आहे ओॾां हलूं पिया जिते एमरजेंसी वार्ड जंहिंखे बि चवंदा आहिनि, जिते जेके क्रिटिकल कंडीशन में पेशेंट हूंदा आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि, ऐं ओॾां असां हलूं था ॾिसूं था त उते ऑन द ड्यूटी जेके मौजूदु आहिनि डॉक्टर, उन्हनि जो चवणु छा आहे, कीअं हू उन्हनि पेशेंट्स खे ट्रीट कनि था, डील कनि था, ऐं वक़्त सर कीअं उन्हनि खे हू दवा ॾेई सघनि था या उनजो ट्रीटमेंट कनि था। इहो असां ॾिसंदासीं हादसनि वारे शोबे में, एमरजेंसी वार्ड में ॾिसूं था त उहो कहिड़े पासे आहे। त साइडुनि में तव्हांखे नज़र ईंदा हूंदा ही फैमिलीज़ बि वेठल आहिनि हिते, कंहिंखे का उमेद कान्हे
के ॿिनि सालनि खां हिते मौजूदु आहिनि, के 3 सालनि खां हिते मौजूदु आहिनि। मीडिया सां या ख़ासि माण्हू जीअं तव्हां ॾिठो को ज़िले जो को वॾो माण्हू हुयो को, उनखे आराम सां हुननि वञणु ॾिनो ऐं उन इहो बि चयो त तव्हां चाहियो त मां तव्हांखे अंदरि वठी हलां। परेशान है हम लोग, तो पहले परेशानी में यहाँ पर आते हैं, पर यहाँ का जितना भी अमला होता है वो हमसे इतनी हकारत से बात करते हैं कि हम लोग सिर्फ इस खामोशी की वजह से हम बैठ जाते हैं कि शायद हमारे पास पैसे नहीं हैं, हम लोग इसलिए गवर्नमेंट हॉस्पिटल में आए हैं। हमें वो इंसान ही नहीं समझते। डॉक्टर तो हमसे फिर भी थोड़े मुँह सीधे मुँह बात कर लेते हैं, पर छोटा जो स्टाफ है स्वीपर से लेके सिस्टर तक वो हमसे सीधे मुँह बात ही नहीं करते, उनको इंसान ही नहीं समझती। बिल्कुल हमें इंसान नहीं समझते, इतनी हकारत से हमें हकार देते हैं और हम लोग यही बात से खामोश हो जाते हैं कि शायद हमारे पास पैसे नहीं हैं, इसलिए हम गवर्नमेंट हॉस्पिटल में आए हैं। क्या करना चाहिए फिर? इसको ये करना चाहिए कि आवाम जब यहाँ पे आती है तो परेशानी में आती है, बहुत ज़्यादा परेशानी में आती है। कुछ लोग फ्रंट इंटीरियर से भी आते हैं, अगर उनको कुछ समझ में नहीं आता पर ये लोग उनको गाइड नहीं करते, उनको और हकारत से उनको झाड़ देते हैं, उनको भगा देते हैं कि आप जाओ। उनको चाहिए कि उनको थोड़ा बहुत उनको गाइड कर ले। जाहिर है वो लोग हमसे गवर्नमेंट से सैलरी लेते हैं ना, ज़बरदस्ती तो नहीं है। अगर वो गुस्सा करते हैं तो गुस्सा अपने घर पर रख कर आया करें, वो गुस्सा घर पे रखा है करें। इंटीरियर से बाद लोग आते हैं, कभी ऐसे लोग होते हैं कि उनको कुछ पता ही नहीं होता, उनको यहाँ तक पता नहीं होता कि मेडिकल स्टोर कहाँ पर है और मैं कहाँ से मेडिसिन लेके आनी है, तो अगर जाओ बीबी अपना काम करो। उनको थोड़ा बहुत इनको चाहिए कि इनका थोड़ा बहुत रवैया हमारे साथ बेहतर हो जाए आवाम के साथ, तो आवाम भी खुश होगी। और जब यहाँ पे जो बाहर लोग लेटे हुए हैं ये खुशी से नहीं लेटे हुए, सिर्फ मजबूरी से लेटे हुए हैं, बहुत ज़्यादा मजबूरी से लेटे हुए लोग मजबूर है। कोई लोग सिंध से आए हुए, कोई पंजाब से आए, कोई KPT से आए, कोई कहाँ से आए। वो खुशी से यहाँ पे कोई पार्टी ट्रीटमेंट करने के लिए नहीं आए, घूमने के लिए नहीं आए, सिर्फ ये मजबूरी से यहाँ पर आए ये। पर यहाँ का जो रवैया है डॉक्टर लोग फिर भी थोड़ा बहुत सही मुँह से बात कर लेते हैं, पर जो यहाँ का छोटा स्टाफ है स्वीपर से लेकर सर तक हमसे इंसान नहीं समझते, इंसान बिल्कुल नहीं समझते कि आप इंसान नहीं, जाओ आप क्यों आए यहाँ पे। हमें ऐसा लगता है हम लोग यहाँ पे आके हमने गलती की है यहाँ पे आके। अच्छा, जो दवाएं मिलती हैं यहीं पे यहाँ के ही मेडिकल स्टोर से, वो एक्सपायरी तो नहीं होती हैं, वो ठीक होती हैं? वो कभी आपने चेक की हैं उनकी पर्चियाँ? देखा, मरीज आवाम जब भी आती है तो वो इतनी अफरा तफरी में आती है कि वो कभी ये बात सोचती नहीं है कि हम लोग दवाई को एक्सपायर डेट हम लोग देख लें। वो जाते हैं, अंदर आते हैं, समझ को दवाई लेके चले आते हैं, बस डॉक्टर जो स्लिप पे लिखते रहते हैं, आवाम बेचारी जाती है और लेके आती है। कभी उन्होंने इस बात पे गौर भी नहीं किया कि दवाई एक्सपायर तो नहीं है कहीं। फिर इससे कितना नुकसान होता होगा? इससे बहुत से जानों को नुकसान होता है। जो स्टोर वाले होते हैं ये सारे ये माफिया के तौर पे काम कर रहे होते हैं। जो हॉस्पिटल के इर्द जितने भी स्टोर खुले हुए होते हैं ये सारे जो डॉक्टर लोग होते हैं इनके खाल के आप वहाँ से लेकर जाओ, वहाँ से इनको सारे रेफर करते हैं डॉक्टर लोग। हर डॉक्टर का अपना स्टोर वाले होते हैं उनको सब माफिया के तौर पर वो लोग काम कर रहे हैं। कमीशन भी तो होती है ना उनकी? बिल्कुल कमीशन होती है, बिल्कुल कमीशन। अब तक यहाँ से स्टाफ वाली जो सिस्टर आती है, अगर उनको पता है कि एक पेशेंट है और हमको उनको एक इंजेक्शन लगाना है तो वो हर चीज़ उनको 10-10 सिरिंज लिख के देते हैं। अगर वो एक सिरिंज से भी तो काम हो सकता है, नहीं वो सिरिंज बाकी जो एक्स्ट्रा सिरिंज होते हैं अपने पास जेब में रख लेते हैं, दोबारा वो मेडिकल वालों को ले जाके दे देते हैं वो लोग। अगर एक पेशेंट है, जाहिर है मैं मानता हूँ ये बात, अगर वो अलग अलग पेशेंट को अगर इंजेक्शन लगाए तो 10 इंजेक्शन मंगवाते हैं, मंगवाना चाहिए उनको। पर एक ही डॉक्टर एक ही पेशेंट है और उनको एक इंजेक्शन होना चाहिए, पर नहीं वो 20-20, 25-25 इंजेक्शन मंगवाते हैं, 25-25 इंजेक्शन मंगवाते हैं। आपका कौन है इधर? यहाँ मेरी मदर इन लॉ है, मेरी सास है, यहाँ पे एडमिट है। वहाँ पे हम लोग यहाँ पर आए, हमें बिल्कुल मिलने भी नहीं देते हैं। डॉक्टर हमसे तो मिलते ही नहीं है। डॉक्टर जो मिलने का टाइम है उस पर भी नहीं मिलने देते? उससे भी मिलने नहीं देते। 4 बजे का टाइम है, जब डॉक्टर वगैरह चले जाते हैं, स्टाफ ये बोलता है कि 4 बजे डॉक्टर वगैरह चले जाते हैं, हम आपको फिर मिलने के लिए दे दिया करेंगे, पर हमें फिर भी मिलने के लिए नहीं देते हैं। तव्हां ॾिठो त डॉक्टरनि सां त असां छा ॻाल्हायूं, हू वीचारा मरीज़नि सां हुन जे माइटनि सां इहा वेदन कनि था त असां त कुझु बि कोन्हियूं। असां त ज़ाहिर हिननि जो आवाज़ु आहियूं। को बि चैनल हूंदो आहे, कहिड़ो बि चैनल हुजे, उहो आवाम जो आवाज़ु हूंदो आहे ऐं असां हर सूरत में उन्हनि जो आवाज़ु अॻिते पहुचाइणु चाहींदा आहियूं। छो त असांखे डॉक्टर बि भॼी विया, सभु गुम थी विया, सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे त मीडिया आई आहे। सब डॉक्टर वया हलिया, MS हलियो वियो, जेके काउंटर ते माण्हू आहिनि उहे हलिया विया। गार्डन जा रवैया तव्हां असां ॾिठा कहिड़ा हुया, जिन असांखे अंदरि अचणु न ॾिनो। छा की असां टेररिस्ट हुयासीं, छा असांखे को बम धमाको करिणो हुयो? असांखे त आवाज़ु उथारिणो हुयो त ही आवाम छो परेशान आहे। सरकारी इस्पताल आहे, सरकारी इस्पताल जा दर 24 कलाक मरीज़ लाइ खुलियल हूंदा आहिनि, आम माण्हूअ लाइ खुलियल हूंदा आहिनि ऐं खुलियल हुजणु घुरिजनि। ऐं 24 कलाक डॉक्टरनि जी ऐं स्टाफ जी उते ड्यूटी लाज़मी आहे। ऐं उन खां पोइ कंहिंखे बि इहो हक़ु कोन्हे त कंहिं सरकारी इस्पताल में मरीज़नि सां इहा वेदन कई वञे। इन ॻाल्हि ते सोचण जी सख़्तु ज़रूरत आहे।
ही माण्हू जेके मूंसां गॾु तव्हांखे बीठल नज़र अचनि पिया, इहे उन्हनि पेशेंट्स जा माइट आहिनि। को भाउ हूंदो, को पीउ हूंदो, को पुटु हूंदो, पंहिंजनि जे लाइ परेशान आहिनि। इन्हनि जो आवाज़ आहियूं असां तव्हां ताईं, हुकुमराननि ताईं, ऐं जेके मथी सतह ते वॾा वेठा आहिनि, जिन जे हथनि में वागूं आहिनि हिन धरतीअ जूं, हिन मुआशिरे जूं, उन्हनि खे सोचण जी ज़रूरत आहे त हिननि जा मसइला तुर्त हल कया वञनि, सरकारी अस्पतालुनि जी सूरत हाल खे बेहतर कयो वञे। सर, आप यहाँ पे क्या है? मैं सिक्योरिटी इंचार्ज हूँ। सिक्योरिटी इंचार्ज। सिक्योरिटी इंचार्ज है। अच्छा, सबसे पहले तो सिक्योरिटी की जो शिकायतें हैं सख्त किस्म की हमें मिली हैं कि उन्होंने ये कहा है कि वो लोगों का कहना है कि सिक्योरिटी बड़ा परेशान करती है। जी, जब तक हमें ऊपर से आर्डर नहीं हो कि भाई ये लोगों को उठाओ या इनको अंदर आने नहीं देना, हम उस वक्त तक नहीं बोलते। लेकिन जब ऊपर वालों का आर्डर होता है कि भाई किसी को मरीज़ के साथ एक अटेंडेंस होना चाहिए, ज़्यादा नहीं होनी चाहिए, लेकिन यहाँ पर ये चीज़ नहीं है। यहाँ पर हर मरीज़ के साथ 10 या 12 अटेंडेंस हैं। फिर उनको जो है चोरियाँ होती हैं, जेबें कटती हैं, तो मोबाइलें छीनी जाती हैं, तो उसके लिए सिक्योरिटी लाजमी परेशान करेगी। अगर ऊपर वालों ने ये बोला होगा कि भाई उनको अंदर नहीं जाने दो, तो वो खुद अपनी तरफ से कुछ नहीं कर सकते। सर, आप इतना तो समझते हैं, आप सीनियर हैं, मोहतरम हैं हमारे लिए, इतना तो आपको पता होगा कि जब हम फेयर होते हैं, जब हम सही होते हैं, तो हमें डर भी नहीं होता। लेकिन जब हम फेयर नहीं होते, कोई गड़बड़ घोटाला होता है, तब हम डरते भी हैं। लाजमी बात है, जब हमें उस चीज़ का नहीं है, हमें सिर्फ यही है कि जो आर्डर हमें मिल जाता है उसी को हम जो है वो फॉलो करते हैं, क्योंकि उसके अलावा हम कुछ नहीं कर सकते। अभी आप ऐसा करें कि आपको इजाज़त देंगे, लेकिन अगर आप डीएमएस से इजाज़त लें तो आपको हर वार्ड। एमएस तो भाग गए ना? डीएमएस कंट्रोल रूम पे डीएम नहीं, दूसरा वो विजिट पे चले गए, बैठा हुआ है। दिखाएं चले, कहाँ है? आपको लाजमी जाने देंगे। साईं, असांजी ॻाल्हि खे अंडरस्टैंड कयो त असां को अहिड़ो मसइलो क्रिएट न पिया कयूं, पेशेंट सां ॻाल्हायूं पिया, डॉक्टरनि सां ॻाल्हायूं पिया, ऐं हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई, असांखे हेल्प करण जी कोशिश कनि पिया। अच्छा बेटा, इनसे इमरजेंसी को मिला दें। इसमें इसको भेजा था, मैडम को भेजा था, उधर ही इमरजेंसी में रोन लगा रहा है अभी। एक मिनट बेटा, इनके साथ चले जाओ इमरजेंसी में। अपना डीएमएस साहब हैं, उनको बोलो कि ये इजाज़त चाहते हैं। सही, ठीक है बेटा। तकड़ा तकड़ा उते पहुचण जी कोशिश कयूं था। इन खां अॻु जो उते जा दरवाज़ा बि असांजे लाइ बंदि थी वञनि, मौक़े मां असां फ़ाइदो वठूं था तकड़ो तकड़ो। एक सेकंड, हम भी परेशानी में यहाँ पे एक बात सुन ले सर। तव्हां ॾिठो त हिननि जो जेको रवैयो आहे असां सां अहिड़ो आहे त मरीज़नि सां छा हूंदो, ऐं छा हिननि जी वरी जेके रवैया हूंदा उहे मरीज़नि जे माइटनि सां हूंदा, तव्हां अंदाज़ो करे सघो था। छो त जॾहिं त असां हिते मरीज़नि जे हवाले सां पुछण आया आहियूं कहिड़ा मसइला आहिनि, ऐं जेके मरीज़नि जे माइटनि असांखे जेके दाहूं ॾिनियूं आहिनि, त अॼु सॼो ॾींहुं पाणी हुननि खे न मिली सघियो आहे, जेकी ॿाहिरि वेठा आहिनि 2-2 सालनि खां, 3-3 सालनि खां। पर हिननि जा ही रवैया ॻणतीअ जोगा ऐं सोचण जहिड़ा बि आहिनि। बाक़ी समझी तो तव्हां सभु विया हूंदो सूरत हाल कहिड़ी आहे। और आपसे सिंपल बात पूछ रहे हैं, आप जवाब नहीं दे रहे। तव्हां ॾिसो पिया त जेको मेन माण्हू आहे उहो कीअं भॼी रहियो आहे असां खां, ऐं न रुगो भॼी रहियो आहे पर भॼी वियो। ये लेबॉर्ट्री वाले, सिविल हॉस्पिटल वाले खासकर गरीबों को ज़्यादा तंग करते हैं, और हमारी ये है कि इनसे ये एक्शन लिया जाए। कैसे तंग करते हैं? करते हैं, हमारा ब्लड हमें हमारे मरीज़ को नहीं देते हैं, हालांकि ओ पॉजिटिव है, वो क्यों नहीं दे रहे हैं हम लोग? ब्लड मौजूद होता है? मौजूद है, हमारे पास स्लिप भी पड़ी हुई है, उसके बावजूद भी हमें। अच्छा, लेबॉर्ट्री किधर है? ये सामने। चलो लेके चलो ज़रा लेबॉर्ट्री पे। अचो तो थोड़ो लेबॉर्ट्री जो हिकिड़ो असां थोड़ो ॾिसी वठूं। ये लेबॉर्ट्री जो है ये लेबॉर्ट्री जो है डॉ हॉस्पिटल के जो डॉक्टर हैं ना, स्टूडेंट, वो ज़कात और फितरे पे चला रहे हैं। ये सिविल की लैब नहीं है। ब्लड बैंक जो है ब्लड बैंक जो जगह है वो सिविल हॉस्पिटल की है, बाकी इसकी जो तो लेबॉर्ट्री यहाँ क्यों चल रही है? लेबॉर्ट्री नहीं, ब्लड बैंक है। लेबॉर्ट्री में तो यहाँ टोटल टेस्ट होते हैं, इसमें 10-10 हज़ार के टेस्ट हो रहे हैं, हर चीज़ हो रही है। लेकिन जो ब्लड बैंक है वो ज़कात खरात पे चल रहा है, वो डॉक्टर के जो डॉक्टर है ना डॉ के, वो डोनेशन पे चला रहे हैं। तो इनका मसला है
वो बताएं। हमें क्यों नहीं दे रहे हो? आखिर किसी मीडिया से बात नहीं करने अलाउ ही नहीं है। वहाँ से कहाँ से जाएं? हमारे डॉक्टरों ने मना किया, स्टूडेंट ने क्या मना किया? एक मरीज के साथ मसला है। हाँ तो हम और क्या कह रहे हैं आपसे? हम ये थोड़ी कह रहे हैं लेबोरेटरी बंद करें। नहीं, आप सुबह आ जाए, आपको पूरी डिटेल में देंगे। नहीं अलाउ नहीं है ना, हमें मीडिया से बात करना अलाउ ही नहीं। हम तो कुछ कह भी नहीं रहे। हम कह रहे हैं सबका ही मसला हो रहा है इनका, हम भी कुछ नहीं कह रहे, लेकिन एक बात है, हमारे जो इदारे रन करने वाले हैं उनकी तरफ से अलाउ नहीं है। आप सुबह आ जाए, उनसे बात कीजिए और जो बात करना हो, जो सवाल है वो देते हो। आप मुझे ये बताओ, मसला मेरा ये था, कल से मैं आप यहाँ से रुल रहा हूँ, ओ पॉजिटिव खून है, मैं आपको बोल रहा हूँ ये हमारे मरीज को दिया जाए, आप बोले नहीं दिया ही नहीं जाएगा। क्या लिखा है ये भी दिखाएं, इदारे ने क्या लिखा हुआ ये दिखाएं। तो बात ही नहीं हो रही उसकी। इनको फॉर्म दे दो। नहीं कर रहे मसला, डॉक्टर साहब से बात करके हम देते हैं जैसा भी होगा, ठीक है। वार्ड के डॉक्टर साहब से बात करके देते हैं, ठीक है। फॉर्म भरवा के लाएं, इसका सैंपल लेके आए मरीज का, ब्लड लेके आए, सैंपल लेके आए, फिर आपको खून देंगे वो थैलियाँ। फॉर्मेलिटीज होती हैं जी, फॉर्मेलिटीज होती है ना आपकी, जो पूरी करनी होती है। कैश करके देंगे तो कैसे देंगे? आप ये देख लीजिए, ये सिविल का नहीं है, ये वेलफेयर इदारा है। आप ये देखिए एक नज़र, ये पढ़ लें आपके लिए। वो ज़कात के मुस्तहिक होते हैं, उनके लिए फ्री दे देते हैं। हाँ तो डॉक्टर साहब बात करेंगे तो हम दे देते हैं, ऐसा नहीं। तो उनको बताइए कि मेरे पास कुछ नहीं है, तो करेंगे इंशाल्लाह। खून की बोतलें। हाँ अच्छा बहरहाल सर, एक छोटी सी बात पूछती हूँ फिर मैं जा रही हूँ, ठीक है? छोटी सी बात, इन लोगों के साथ आप लोगों के रवैये ठीक नहीं है, बस इसका जवाब। कैसे ठीक नहीं है? सही है, बिल्कुल बिल्कुल। नहीं ऐसा कोई नहीं, बताइए। आओ बताओ आप वहाँ पे लेके जाइए, वहाँ ले जाएंगे। कितने मरीज परेशान हैं, कितने डॉक्टर परेशान हैं, पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जेकर सरकारी अस्पतालुनि में असांजा मरीज़ असां अचूं था त हिननि जो फ़र्ज़ु आहे त असांखे पूरी तरह सां ट्रीटमेंट सही ॾियनि, असांखे फ्री में उते दवाऊं मिलनि, सही नमूने सां। जेके बाथरूमनि जी सूरत हाल असां ॾिसी आया आहियूं, 10 रुपया पेशाब करण लाइ 10 रुपया। सरकारी स्वीपर किथे आहिनि? कुछ अहम सवाल असां अॼु हितां सिविल अस्पताल कराची मां खणी पिया वञूं, जिन जा जवाब असां मथे हुकुमराननि खां वठंदासीं त इन्हनि जो कारण छा आहे, इहे अणबराबरियूं छो आहिनि। सरकारी अस्पतालूं हर वक़्तु हर पल हर घड़ी आवाम लाइ खुलियल हूंदियूं आहिनि ऐं उते 24 कलाक डॉक्टरनि जो हुजणु लाज़मी आहे। जेको असांखे हिते डॉक्टरनि जे रवैयनि मां, नर्सुनि जे हले वञण मां असांखे रिस्पॉन्स न ॾियणु, नर्सुनि जो न ॻाल्हाइणु, MS साहब जो ॾाकणुनि तां भॼी वञणु, इन ॻाल्हि जो सबूत आहे त तव्हां हिते अहिड़ो कहिड़ो कमु पिया कयो जो तव्हांखे डपु आहे, तव्हांखे इनसिक्योरिटी छाजी आहे? मेन सवाल आहे, इन ते तव्हां बि सोचो, असां बि सोचींदासीं।